इते अवांखे ॿुधायूं त आवाम पेट्रोल अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि, जॾहिं त महांगाई सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। आवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहे। एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे बुख ऐं बेरोज़गारी सबबि माण्हू आपघात करण ते मजबूर आहिनि। शहरी चवनि था एहतिजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त महांगाई ऐं पेट्रोल अघनि में फौरी तौर ते घटिताई आणे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया, आवाम पेट्रोल अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि। महांगाई सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। आवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहे। शहरियुनि जो इहो चवणु आहे त बुख ऐं बेरोज़गारी सबबि माण्हू आपघात करण ते मजबूर थी विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त महांगाई ऐं पेट्रोल अघनि में फौरी तौर ते घटिताई आणे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे।